कंदकोट में मंगी चादर बिरादरी जी बिंदुर में लंदड़ तकरार जो नंबेरो सरदार मीर गुलाम आबिद खान सुंदरानी है चादर बिरादरी के सरदार पप्पू खान चादर जी निगरानी हेठ गुजरियो। चादर बिरादरी के नौजवान जो खून जो एवज़ो 25 लख, मंगी बिरादरी के नौजवान के खून जो एवज़ो 40 लख रुपया दंड मुक़ररु कयो वियो। ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। मिलियल ॼाण मूजिबि कंदकोट में ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे फ़ैसिलो कयो वियो। चादर बिरादरी के मक़तूल जो एवज़ो 25 लख, जॾहिं त मंगी बिरादरी के नौजवान मक़तूल दानिश मंगी जो 40 लख रुपया दंड मुक़ररु कयो वियो। 3 लख रुपया ॾिना विया, जॾहिं त मंगी बिरादरी पारां 2 लख माफ़ कया विया, जॾहिं त 10 लख 15 जुलाई ते अदा कंदा। फ़ैसिले दौरान असगर खान चाचड़, रईस अली मुराद खान ओगाई, सरदार लियाकत खान मलिक, हाफिज़ रबनवाज चाचड़, रईस अर्ज़ मोहम्मद चाचड़, रईस मिंगल खान चाचड़, मंजूर खान सुमरो, मंगी बिरादरी पारां पुरनल खान मंगी बिरादरी समेत गॾु मौजूदु हुआ। ॿई धुरियूं खीर खंड थी वियूं। इलाइक़े में ख़ुशी वारो माहौल आहे। ॿिए तरफ़ ज़िले कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी, बताखोरी, अगवा जी वारदातुनि ऐं रोडनि ते खुलेआम ॾुआरनि पारां नाको लॻाए फ़ुरूग़ करण वारे अमल ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घोसपुर तरफ़ां ज़िले सतह ते ॻोठ राजा खान बिजाणी जे मक़ामी होटल में मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ शहरनि कंदकोट, तंगवानी, करमपुर, कश्मीर, बडाणी ऐं बख्शापुर मां मुख़्तलिफ़ सियासी समाजी हलक़नि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि, STP अॻवान अकरम बाजकाणी, SUP अॻवान दिलमुराद ॾाहाणी, क़ौमी अवामी तहरीक जो अॻवान फ़िदा हुसैन ममदानी, शहरी इताद कंदकोट जो अॻवान डॉक्टर मेहरचंद, PTI अॻवान अज़ीज़ सुमरो, हिंदू पंचायत घोसपुर जो जनरल सेक्रेटरी चौधरी रमेश लाल, जमात इस्लामी अॻवान ओला मुस्तफ़ा मीरानी, ज़ुरियत बिजाराणी ऐं ॿियनि वरी तइदाद में शिरकत कई। APC इजलास में मुख़्तलिफ़ तारीख़नि ते एहतिजाज जो ऐलान पिणु कयो वियो।